हाँ त मूं चयो पिए तुंहिंजी ख़्वाहिशुनि जो एहतराम मूं लाइ आसमानी किताबनि में मोकिलियल हुक्मनि जेतिरो अहम रहियो आहे। ऐं जीअं त इंसान हुअण जे नाते हिन समाज में रहंदे जिते असां जहिड़ा ॿिया बि रहनि था, कॾहिं कॾहिं उन्हनि जे जज़्बनि जो एहतराम बि करिणो पियो हूंदो। अहिड़नि मौक़नि ते यकीननि मूंखां तुंहिंजी कयल ख़्वाहिशुनि जे अमल में कोताही थी वई हूंदी, जंहिं ते तूं हमेशह जियान ॾमरी बि हूंदीअ। इहा तुंहिंजे मुंहिंजे लाइ शदीद मोहबत हूंदी हुई। अलाए जे तुंहिंजे ज़हन जी कुंड में मूंखां रहिजी वियल शक आहे। इहा हक़ीक़त आहे त तुंहिंजे देर सां अचण करे सर्द पइजी वियल मोहबत जे जज़्बे में नई सरगर्मी पैदा थी वई हुई। तोखे घणा ॾींहं न पसे लॻंदो हुयुमि। हवाउनि मां ऑक्सीजन ख़तमु थींदी पई वञे, अंदर में घुट वधी वेंदी हुई। जॾहिं तोखे अचिणो हूंदो हो, उहा राति ॿारनि वांगुरु ईद जे सुबुह जो ओसियड़ो कंदे अधु जाग अधु निंड में लधल ख्वाबनि में नवां कपिड़ा पाए मिठाईअ जे दुकाननि तां चांदीअ जे वर्कनि में वेढ़ियल मिठाई वठंदे गुज़री वेंदी हुई। सुबुह जो साझुर अखि खुलण जे बावजूदि हंध में पियो हूंदो हुअसि त जीअं हमेशह जियान तुंहिंजे सैंडल जो रोमांटिक आवाज़ पर्स सटण ऐं मख़सूस छणकणे लहजे में अस्सलाम वालेकुम जो सुरहाण फहिलाए छॾींदड़ आवाज़, पोइ पंहिंजे विहाणे जे हेठियां चाॿीअ जी ॻोल्हा में तुंहिंजी आङुरियुनि घिसकण सां गॾु सेफ खुलण जो आवाज़ु ॿुधी आख़िर में पेरनि वटां तुंहिंजे हथनि सां रिलीअ जे सट सां धार थियण जो इंतज़ारु करणु लॻंदो हुअसि। तूं ईंदी हुईअं त मुंहिंजे अंदरि तुंहिंजे इंतज़ार में सुकी वियल वणनि जी टारियुनि में ॼण सवें रंगनि जूं रबीनियूं ऐं रुमाल लहराइण लॻंदा हुआ। पर तोसां मिलण पुॼाणा सभई मंज़र साॻियुनि चइनि दीवारुनि में बंदि थी वेंदा हुआ। तूं अचणु शर्त कंहिं न कंहिं झेड़े जो बुनियादु विझी छॾींदी हुईअं ऐं मूंखे तुंहिंजे अचण जी ख़ुशी पंहिंजे मर्तीअ जो मातम लॻंदी हुई। महसूसु थियणु लॻंदो हुयुमि तूं पंहिंजी चहल में नज़र न ईंदड़ ॻरी ज़ंजीर जे बार खां बेज़ार थी पई हुईअं, न चाहींदे बि गिहिलजण लॻी हुईअं इन असह बार हेठि। महीने जे पोयनि 12 ॾींहंनि में तो वटि पाबंदीअ सां अचणु लॻो हुअसि। पहिरियां न्यूज़ सेक्शन में, पोइ न चाहींदे बि गेट जे ॿाहिरि। हिकु शाम जो घुमंदे फिरंदे चयो हुई, रेडियो जो अजीब माहौल आहे। तुंहिंजो रोज़ु अचणु तो लाइ बि तकलीफ़ ॾींदड़ हूंदो, तंहिं करे अॻिते मां पाण तो वटि ईंदी रहंदसि। कॾहिं को ज़रूरी कमु पियो बि त ज़हीर खे मैसेज ॾेई छॾींदसि, हू तोखे पहुचाए छॾींदो। पोइ तूं 15 ॾींहं अचणु लॻी हुईअं। अम्मा, अदी वॾी ऐं मुंहिंजी नंढड़ी भाइटी राबेला तुंहिंजी खोट महसूसु करणु लॻियूं हुयूं। अम्मा अक्सर तुंहिंजे देरि करण ते परेशान थी पुछंदी हुई, संझा खे त वठी अचु, ॾाढी यादि थी अचे, बीमार त नाहे? राबेला मुंहिंजी सैफ़ ते लॻल हिक ॿिए जी चेल्हुनि में ॿाहूं फासाए नेणनि में घूरींदड़ छोकिरे ऐं छोकिरीअ जी तस्वीर खे ॾिसंदे चवंदी हुई, पुन्नू ही तूं आहीं न? हा, ऐं हीअ छोकिरी केरु आहे? मां पुछंदो हुमांसि। राबेला जे चहिरे ते माइकल एंजलो जे ठाहियल पेंटिंग्स में मासूम फ़रिश्तनि जे चहिरनि ते नज़र ईंदड़ मुर्क जहिड़ी लिखा थियणु लॻंदी हुई। नंढड़ा हथ गलनि ते रखी चवंदी हुई, संझा चाची। नंढड़ा हथ पिखेड़े वधी वियल नह खे ॾिसंदे चवंदी हुई, पुन्नू पुन्नू कॾहिं ईंदी चाची संझा, कॾहिं ईंदी? ऐं मां तोखे रेडियो ते टेलीफ़ोन करे अचण लाइ चवंदो हुअसि। तूं ईंदी हुईअं त तुंहिंजे ईंदे ई महसूसु थींदो हो ॼण घर जे भितियुनि खे नओं रंग लॻी वियो हुजे। अम्मा, अदी वॾी, राबेला सभु केॾा बहकी पवंदा हुआ। 15 ॾींहंनि बदिरां महीने में हिकु भेरो अचणु लॻीअं। घर में पेर पाईंदे तुंहिंजे मुंहं ते थक ऐं बेज़ारीअ जा सभई उदास रंग पिखिड़िजी वेंदा हुआ। सभिनी सां मिली पइजी रहंदी हुईअं, कॾहिं अंब जे वण, कॾहिं विरहांडे में। हिकु ॾींहुं तूं मुंहिंजे भर मां उथी सेफ वारी लिखियल पंहिंजे ऐं मुंहिंजे नाव जा हुर्फ़ उखोड़े छॾिया हुआ। कंहिं ॿिए न, तो मुंहिंजे दिलि जी दीवार ते लिखियल मुक़दस इबारत खे पंहिंजनि वॾनि नहनि सां खरड़े छॾियो हो। ॼण मुंहिंजी दिलि यूनिवर्सिटीअ जे डिपार्टमेंट जी का दीवार हुई, जंहिं ते तुंहिंजो नालो न पर को सियासी नारो लिखियलु हो। मुंहिंजे भर में वेहंदे खरड़ियल नाव ॾांहुं ॾिसी मुर्कंदे चयो हुई, सबा जो नाव लिखी छॾिजांइ। ज़हन में भरिजी वियल कावड़ ऐं ॾुख हथनि में उथली पियो हो। हथ हवाउनि में खॼी वापसि मोटी आया हुआ, इन लाइ जो इहो सभु कंहिं ॿिए न तो कयो हो ऐं तोखे मुंहिंजी हर शइ मथां अधिकार हो। सेफ में पयल हर शइ खां वठी मुंहिंजे जिस्म जे हर हिसे ताईं कैलाश बणिजी वियो हुअसि, जंहिंजी हर ॾसा बर्फ़ सतल हूंदी आहे
ऐं अंदरि आग। तोखे पंहिंजी माउ जो ॾाढो ख़्यालु थियणु लॻो हो ऐं पंहिंजे भाउ खां शदीद ख़ौफ़। पोइ तो कॾहिं बि हिन कमरे ॾांहुं हलण लाइ न चयो। हिकु भेरे चयो हो मैं हलूं। अजीब बेज़ारी मां चयो हुई, न मूड नथो थिए। महसूसु थियो हुयमि तूं पंहिंजी चेल्हि में ॿधल नज़र न ईंदड़ ॻरीअ ज़ंजीर खे तोड़ण जी जाखोड़ करे रही हुई, अकेले सिर न, कंहिं ॿिए जी मदद सां। दीवारुनि में फाथल सभई मंज़र दुधण लॻा हुआ। दीवारुनि समेत चाहींदे बि तोखे किस न कई हुयमि। नज़र आई हुयमि चपनि मथां लॻल लिपस्टिक में अजनबियत जी हल्की हल्की काराण। हल्के डिघे विछोटे खां पोइ आई हुई, चयो हुई डिपार्टमेंट हलणो आहे। कंहिं वटि? ज़हीर वटि। बॉटनी? हा। तुंहिंजो मूड ऑफ आहे? ॿुधाईंदी मैं। रस्ते में चयो हुई असांजे सेक्शन इंचार्ज असांजे टाइपिस्ट खे चयो पिए ज़हीर चए थो संजा पहिरियां हिकु लेखक सां इश्क कंदी हुई, पोइ हिकु आर्टिस्ट सां, ऐं हाणे मुंहिंजे पोयां हथ धोई पइजी वई आहे। ॼण भिन में बाहि लॻी वई हुई। खामंदो हलियो वियो हुअसि। कुझु बि चई न सघियो हुअसि। तोखे ज़हीर सां मिलाए हलियो वियो हुयमि, छो त ज़हीर सां फिटाइणु नथी चाहियमि। अधु कलाक खां पोइ तूं मूंखे फैकल्टीअ जे ॿाहिरें पार्क में मिली हुई। असां सानत जे रण में भटकंदा रढ़ण लॻा हुआसीं। पंहिंजे मुंहुं ॻाल्हायो हुई। मूंखे त अॻु ई यकीन हो ज़हीर ईअं न चयो हूंदो। इहा कंहिं ॿिए जी हराम पाई आहे। कुझु बि न पुछो हुयुसि। घर अची कमरे जी भित सां लॻल खट खे टेक ॾेई अहली पियो हुअसि ऐं तूं मुंहिंजे हंज में लेटी मूं ॾांहुं तकणु लॻी हुई। तुंहिंजा नेण तुंहिंजे अंदर में कुझु लिकल हुअण जी शाहिदी ॾेई रहिया हुआ। भरियल आवाज़ में चयो हुयमि 1983 ईस्वी पंहिंजे विछोड़े जो साल आहे। हल्को शिरक निकिरी वियो हुई। तो तकड़ में मुंहिंजे वात ते हथु रखी छॾियो हो। लॻो हुयमि ॼण पंहिंजे वात ते हथु रखणु चाहियो हुई, पर ग़लतीअ में मुंहिंजे वात ते रखिजी वियो हुई। मुअल आवाज़ में चयो हुई ईअं न चओ। तो पंहिंजो हथु हटाए ख़ुश्क थी वियल लिपस्टिक हाणा चप पंहिंजे चपनि ते पहिरियां ई रखे पोइ चहटाए छॾिया हुई। अलाए जे छो तुंहिंजा चप छिकिजी सख़्तु थी विया हुआ, चयो हुयमि थोरो हटंदे। थोरनि ॾींहंनि में कयल वाइदनि सां गॾु किस करण बि विसारे छॾी अथई। थिड़ियल साहनि सां मूं ॾांहुं ॾिसणु लॻी हुई। ख़ाली आवाज़ में चयो हुयमि किस तीर ताणियल कमान जहिड़नि चपनि जो न, माखीअ सां भरे अॻिते वधाए ॾिनल सिपिन जहिड़े चपनि जो नालो हूंदो आहे। तो डरा पइजी वियल अधु खुलियल चप अखियूं ॿूटे मुंहिंजे हंज मां कंधु खणी मूं ॾांहुं वधाए छॾिया हुआ। ठरियल आवाज़ में चयो हुयमि यादि करे छॾ इहा ॻाल्हि, कॾहिं न कॾहिं कमु अची वेंदई। तूं अखियूं फाड़े वाइड़ाए पवां मूं ॾांहुं ॾिसणु लॻी हुई। हिकु सुञातल चयो हो नारदमुनी चए थो संजा हाणे पुन्नूअ खे सम्झी वई आहे, वटसि वञणु छॾे ॾिनो अथई। दर्द जो कान सीने में खुपी वियो हुउमि। टहिक ॾेई खिली पियो हुयुसि। 2 महीननि खां पोइ आई हुई, बेज़ारी ऐं थक सां गॾु उदासीअ जो रंग बि चहिरे ते खणी। घणी देरि वेहण खां पोइ मुअल आवाज़ में चयो हुई मां तोसां शादी करे न सघंदुसि। मूंखे पंहिंजनि कयल वाइदनि ते ॾुखु आहे। असल में मूंखे इहो सभु अॻु में ॿुधाए छॾणु घुरिबो हो, पर अॻु में मूंखे इहो सभु एॾो नामुमकिन न लॻंदो हो जेॾो हाणे थी पियो आहे। मुंहिंजो भाउ अलाए जे छो तोखां ॾाढो चिड़ियल आहे। चए थो मां पाण खे शूट करे छॾींदुसि। मां तोसां रोमांस कयो आहे, मां तोसां रोमांस कंदी रहंदसि। मुंहिंजो जिस्म, मुंहिंजा नेण, मुंहिंजा चप, मुंहिंजा हथ हमेशह तुंहिंजा रहंदा। तोसां न त कंहिं सां बि शादी न कंदसि। सबा जा जुमिला सकरात जे आख़िरी तक़रीर जी सिटरुनि जेतिरा ई अमर लॻा हुयमि। संजा तोसां रुगो रोमांस थी करे, रुगो रोमांस। मन में उथली पियल दर्द खे लिकाइण लाइ टहिक ॾेई खिली पियो हुयुसि। चयो हुई मूंखे ख़बर आहे तुंहिंजा टहिक जेॾा ऊंचा आहिनि, तुंहिंजो दर्द ओॾो गहरो आहे। दर्द जो ज़हर त नागासाकी ऐं हिरोशिमा जी तबाहीअ खां बि अॻु हवाउनि में मिलियल आहे। उदास लहजे में पुछियो हुई मुंहिंजे मरी वञण जो ॿुधी रोईंदे? घणो अॻु हर ॻाल्हि ते ॿार बणिजी रोई ॾींदो हुअसि, हाणे चाहींदे बि रोई न सघंदो आहियां। कुझु ॾींहं थींदा हिकु जुलूस ते गोली हलाईंदे पुलिस मुंहिंजे हिकु जिगरी यार खे शूट करे छॾियो आहे, जॾहिं त हुन को बि नारो न हयो हो। हू त थधे पाणीअ जी ॻोल्हा में निकितो हो। उन ॾींहं खां रोअण जी कोशिश में आहियां। अंदरि सॼो तनूर बणिजी वियो आहे। ॿाहिरां लिबास जो बर्फ़ में ढकियल आहियां।
लॻे थो समूरा लुड़क अंदर जी ॼिर सबबि बाफ़ बणिजी उॾिरी विया आहिनि। उथंदे चयो हुई, मां ईंदी रहंदसि, तूं टेलीफोन कंदो रहिजांइ। तोखे बस स्टॉप ते छॾणु हलियो हुअसि। ओलह तरफ़ निहारियो हुई। लहंदड़ सूरज जा समूरा उदास रंग तुंहिंजी ऐनक जे शीशनि ते लही आया हुआ। मौज वधी वई हुई। कराची हलियो आयो हुयुमि पंहिंजे दोस्त अलीअ वटि। संदसि घर में सानत लॻी पई हुई।